खिप्रो में खबर ॾींदा हलो तो गवर्नमेंट इस्लामिया हाई स्कूल खिप्रो में सालियाना मेट्रिक इम्तिहान जी रिजल्ट ॾियण वारी हिकु पुरकार तकरीब थी गुज़री। तकरीब में मेहमान खास तौर पूज राम राज हिंदू लोहाणा पंचायत खिप्रो के सदर रमेश कुमार डोडाणी, कृष्णा वेलफेयर ट्रस्ट के चेयरमैन डॉक्टर पेलाज कुमार डोडाणी, पूज राम राज हिंदू लोहाणा पंचायत खिप्रो के फाइनेंस सेक्रेटरी लालचंद टीलाणी, मारू समाजी अगवान डॉक्टर परमानंद बेन शिरकत कई। उन मौके ते स्कूल के इंचार्ज हेड मास्टर मोहम्मद इकबाल बेलिम आयल समूरन मोजिज मेहमानन के अजाणु दिनू। हिन जो चवण हो त तालीम इंसान जी टी अख आहे, तालीम हासिल करे ही मुल्क तरक्की याफ़ता थींदा आहिनि। उन मौके ते आयल समूरन मेहमानन जो थोरो मनियो ऐं चयो त आऊं अॼु ॾाढो ख़ुशि आहियां जो हिननि मुंहिंजी नंढड़े प्रोग्राम में शिरकत कई ऐं मूंखे मान बख्शो। उन मौके ते सालियाना मिड टर्म इम्तिहाननि में 6 खां वठी 10 क्लास ताईं स्कूल में पढ़ंदड़ शागिर्दनि के सालियाना मिड टर्म इम्तिहाननि में पहिरीं, ॿीं ऐं टीं पोजीशन हासिल कंदड़ शागिर्दनि के ट्रॉफियूं इनाम तौर ॾिनियूं वयूं। उन मौके ते मेहमान खास स्कूल जे ॿारनि ऐं स्कूल इंसामिया के खिताब कंदे चयो त अॼु असांखे हिन ॿारनि के पीलियूं ड्रेसूं ॾिसी असांखे असांजो माज़ी यादि अची वियो आहे। अॼु जंहिं ॿारनि पोजीशन खयूं आहिनि इन्हनि शागिर्दनि के मुबारकबाद ॾियूं था ऐं जंहिं शागिर्दनि पोजीशनूं न आहिनि खयूं इहे ॿार बि दिल बर्दाश्ता न थियनि ऐं महिनत करे पोजीशन खणनि। स्कूल में पट ते वेही तालीम हासिल कंदड़ शागिर्दनि के ॾिसी ॾाढो अफ़सोस थियो आहे। हुकूमत के खपे त इहे शागिर्द असांजे मुस्तक़बिल जा मेमार आहिनि। इन्हनि शागिर्दनि जी तकलीफ़ के ॾिसंदे पूज राम राज हिंदू लोहाणा पंचायत ऐं कृष्णा वेलफेयर ट्रस्ट पारां स्कूली शागिर्दनि के वेहण जे लाइ 50 डेस्कूं, साफ़ पानी पीअण जे लाइ हिकु इलेक्ट्रॉनिक वाटर कूलर, 5 पखा ऐं कैश रक़म ॾिनी वई, जंहिं में स्कूल जी इंसामिया पारां पूज राम राज हिंदू लोहाणा पंचायत ऐं कृष्णा वेलफेयर ट्रस्ट जो शुक्रियो अदा कयो। उन मौके ते स्कूली ॿारनि जो वॾो अंग मौजूद हो। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।